अस्सलाम नाज़रीन, नई वीडियो सां गॾु मसूद अहमद मंगी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु हिकु डॉक्यूमेंट्री पंहिंजे शहर नवंगोट शहर जी अवांजी आॾो पेश करे रहियो आहियां, जेका अॼु खां 30 साल पुराणी साल 1995 जी आहे। हीअ आहे ॿाहिरीं खॾ जो मंज़रु जेको तमामु ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। उन वक़्तु हीउ ॾिसो, हीउ रस्तो जेको दरगाह न ईंदो हुयो ऐं हीअ जेको मेहूं नज़र अची रहियूं पाणीअ में, इहे ॿाहिरीं खॾ जो नज़ारो। ऐं हीअ हिकु डॉक्यूमेंट्री जेका साईं मोहतरम अली अकबर ख़ान सोलंकी उन जी शादीअ जी आहे। हीअ नियाज़ मंगी, मुमताज़ सोलंकी, अली गौहर सोलंकी ऐं साईं अली अकबर सोलंकी पाण घोटु, ऐं हीअ हुसैन। ऐं हीअ ॿाहिरियों खॾ जो नज़ारो ॾिसो केॾो न प्यारो ऐं बहितरीनु लॻी रहियो आहे। ॿाहिरीं खॾ जो नज़ारो जेको माल ईंदो हिते मेहूं, ऐं उन खां अलावा जो पिणु ख़ूबसूरत हिते रांदियूं वग़ैरह थींदियूं हुयूं ऐं हिते प्रोग्राम काफ़ी मला खड़ा पिन खॾ ते थींदा हुया। त हीअ हिकु डॉक्यूमेंट्री साल 1995 जी अॼु खां 30 साल पुराणी अवांखे ॾेखारे रहियो आहियां पंहिंजे शहर नवंगोट जी। ही नवंगढ़ जा सभु प्यारा माण्हू जेके उन्हनि जो अव्हांखे तारुफ़ बि कराईंदो हलंदुसि। हीअ साईं अली अकबर ख़ान सोलंकी जंहिंजी शादी अॼु खां 30 साल पहिरियां साल 1995 में इहा शादी मुनक़िद थी। मोहम्मद हुसैन सोलंकी हुन वक़्तु कुझु नौजवान जेके ॻोठ जा न हुया त उन जा नाला कोन थो खणी सघां, बाक़ी जेके मां सुञाणंदुमि त उहे नाला अवांजे आॾो मां खणंदुमि ईंदुसि। कुर्बान अली सोलंकी साईं अली अकबर जो भाउ। ही प्यारा ऐं मिठड़ा माण्हू नवंगोठ जा जेके अव्हांखे उन जी हिकिड़ी यादगार वीडियो ॾिसण लाइ पेश करे रहियो आहियां। ही साईं अली अकबर जो वालिद साहब ऐं ही बि साईं अली अकबर ऐं साईं शमसुद्दीन सोलंकी वारनि जो वॾो, मूंखे माफ़ कजो आवाज़ नालो न पियो अचे, थोरो ज़हन तां लही वियो आहे। ही तमामु बहितरीनु ऐं प्यारा माण्हू जेके हंसी मज़ाक हिक ॿिए सां करे रहिया आहिनि, केॾी मोहबत ऐं प्यार हिक ॿिए सां बंढे रहिया आहिनि। ही चाचो तमामु पुराणो बुज़ुर्ग अॼु खां 30 साल पहिरियां साल 1995 जी हीअ वीडियो नवंगोट शहर जी जेका अव्हांखे अॼु ॾेखारे रहियो आहियां। ऐं हिन डॉक्यूमेंट्री में नवंगोट शहर जा ऐं दरगाह सैदी चाणीअ जा मंदर पिणु अव्हांजे आॾो ईंदा। नियाज़ मंगी साईं शमसुद्दीन जो वालिद साहब अली गौहर सोलंकी। अली गौहर सोलंकी ॿाहिरीं ॻोठ जा ही मंज़र ॾिसो त जॾहिं बोड जो पाणी ईंदो आहे त उहो साल खनि हुन बीहंदो आहे हिन खॾ में, ऐं हुन में काफ़ी मेहूं वग़ैरह उहे विहंदियूं आहिनि ऐं तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो नज़र ईंदो आहे ॿाहिरीं खॾ जो नवंगोठ जे ओभर तरफ़ खां। हीअ खॾ जा मंज़र ॾेखारे रहियो आहियां। साईं अली अकबर जी शादी जेका साल 1995 में मुनक़िद थी ऐं अॼु खां 30 साल जी पुराणी वीडियो ऐं पुराणा माण्हू 30 साल अॻु जी वीडियो जा ही मंज़र नवंगोठ जा अव्हांजे आॾो पेश करे रहियो आहियां। उमेदु आहे त तव्हांखे हीअ यादगार वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। वीडियो हिकु सरगस जेको थी रहियो आहे त उन में मंज़र शहर जा पिणु नज़र ईंदा। अव्हांखे शहर जी डॉक्यूमेंट्री उहा पिणु ॾेखारींदुमि नवंगोट शहर जी, ऐं जेका दरगाह
जा मंदर थींदा उहे बि अवां जे आॾो ईंदा। त हींअर सरगस जी इब्तिदा थी रही आहे, जेका सरगस हितां खां हलंदी पहिरियां दरगाह हज़रत मखदूम सैदीन साणीअ ॾांहुं। हीअ ॾिसो त ॿाहिरी तरफ़ खां यानी मकान जी तरफ़ खां हीअ कार फिरी आहे, जेका मकान खां फिरी ऐं वरी अचे वॾी खॾ जे कपर ते अची चढ़ंदी ऐं उन कपर तां जेको रस्तो दरगाह ॾांहुं वेंदो आहे, उन तरफ़ दरगाह ॾांहुं हीअ गाॾी हलंदी जंहिंमें घोटु वेठल आहे साईं अली अकबर सोलंकी। उहा गाॾी सरगस जी सूरत में हलंदी दरगाह मखदूम सैदीन साणी ॾांहुं। त हीअ साल 1995 जा मंदर अॼु खां 30 साल पुराणा ख़ूबसूरत मंदर नएं ॻोठ शहर जा ऐं नएं ॻोठ जे मिठड़नि प्यारनि माण्हुनि जा। फिदा हुसैन मंगणार पंहिंजी धुल जी परफॉर्मेंस कंदे सरगस में मंगणार पंहिंजा दोहल शरनायूं पिणु उहे वॼाए रहिया आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु साईं जा मिट माइट ऐं दोस्त ऐं उहे नाच बि पिणु करे रहिया आहिनि। ही खॾ जी तरफ़ खां जेको कपर आहे उते हिन वक़्तु गाॾी बीठल आहे, उतां हींअर रवानगी हींअर जारी सारी आहे दरगाह ॾांहुं। ही जेके कोठिया आहिनि लाड़कनि जा घर, ही साल 1995 जा मंदर। हिन वक़्तु त उते वॾी बाज़ार आहे, उहे घर आहिनि, घरनि जा मंदर आहिनि। लोढ़ा तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो साईं शमन सोलंकी। खॾ जे कपर खां थी अॻिते हली लाड़कनि जे घरनि खां अॻिते जिते वरी मकान हूंदो ऐं हिन वक़्तु हुते वरी मार्केट आहे, होटल आहे, हुन तरफ़ ही नज़ारा आऊं पेश करे रहियो आहियां। अॼु खां 30 साल पुराणा साल 1995 जा। फ़कीर कोड़ल फ़कीर मंगणार साम्हूं खे नज़र अची रहियो हूंदो, हुन सां गॾोगॾु ढोल वॼाए रहियो आहे फ़कीर फिदा हुसैन मंगणार। कुझु माज़रत सां वीडियो जी थोरी क्वालिटी किथे ख़राबु थिए थी, त हुनजी आउं माज़रत थो घुरां। 30 साल पुराणी वीडियो आहे जंहिंखे असां सही करण जी तमामु काफ़ी कोशिशि कई आहे त जीअं ॾिसंदड़नि खे सही नमूने पेश करे सघूं। सरगस दरगाह तरफ़ ॾांहुं वधी रहियो आहे ऐं हाणे दरगाह ते बिल्कुलु वेझो क़रीब आहियूं। उन वक़्तु बिल्कुलु थोरे मिक़दार में दुकान हुया जेके अवां ॾिसंदो इन वीडियो में। ऐं दरगाह बि पुराणी जेका 250 साल पुराणी दरगाह, इहा डेट ॾिसो 10/12/1995 जी वीडियो आहे। त उहा दरगाह पुराणी उन वक़्तु अञा डैमेज न थी हुई। ही पहुची वियासीं दरगाह सैदीन साणीअ जी मेन गेट ते। उहा पुराणी दरगाह, पुराणो मक़बरो जेको 250 साल 300 साल पुराणो कलोड़ा दौरे हुकूमत में अॾियल हुयो ऐं 95 में उन जी डेमोलेशन थी हुई। उन खां पोइ वरी नई अॾावत थी, पर हिन वक़्तु अव्हांखे हीउ पुराणो मक़बरो उहो ॾेखारे रहियो आहियां। साईं अली अकबर अंदरि दाख़िल थी रहियो आहे, मक़बरे अंदरि, दरगाह अंदरि। हीअ पुराणी दरगाह अव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ कलोड़ा दौरे हुकूमत जी
250 साल 300 साल पुरानी दरगाह हीअ ठहियल, जेका साल 1995 में डेमोलिश करे ऐं पोइ नई अदावत हुनजी कई वई। उन वक़्तु जेका मेन गेट हुई उहा बि तमामु नंढी हुई ऐं जेका अंदरि दरगाह में दाख़िल थिबो हो उहा बि तमामु गेट बिल्कुलु नंढी हुई। ऐं हीअ जॾहिं हीअ चबूतरो, हीअ जेको चबूतरो आहे इहो बि उन ई दौर जो आहे, यानी 200 साल या 250 साल पुराणो चबूतरो आहे जेको उन दौर में हिन मक़बरे ते रखियो वियो हुयो। हीअ ठुल्हो मूंखे नज़र अची रहियो हूंदो, इहा इन जी अलामत आहे त इन ई साल 1995 में हीअ पहिरियां हिकु चबूतरे खे महफ़ूज़ करण लाइ हिकु इहे ठुल्ह ठाहे उनखे हिफ़ाज़त में ऐं कयो वियो त जीअं डेमोलिशिंग वग़ैरह में को ज़्यादा नुक़सानु वग़ैरह यानी न थिए। बाक़ी चबूतरो हीअ ॾिसो, इहो उन वक़्तु बि उन साॻी हालत में मौजूदु हुयो ऐं ठुल्ह ठाहे उनखे सही हालत में रखियो वियो त जीअं नई अदावत में मक़बरो जेको तामीर थी रहियो उन में का तकलीफ़ वग़ैरह या का ड्राही वग़ैरह या नुक़सानु वग़ैरह चबूतरे खे न पहुचे। हीअ ॾिसो, हीअ चिटसाली, हीअ तमामु पुराणी अवां ॾिठी, इहा चिटसाली जेका पुराणी दरगाह जी चिटसाली थियल हुई कलोड़ा दौर हुकूमत जी। ऐं काफ़ी अहिड़ा मक़बरा घुमियो आहियां जेका ख़ासि तौर ते मियांवाल तहरीक जा मक़बरा ऐं उनखां अलावा शाह पंजो या मियांवाल तहरीक जा काफ़ी सिपत सालार उन्हनि जा जेके मक़बरा आहिनि उन्हनि जी चिटसाली ऐं मखदूम सैदुम साणीअ जी पुराणी मक़बरे जी जेका चिटसाली बिल्कुलु उहा हिकु जहिड़ी आहे। हीअ अंदरियां मंदर दरगाह जा, हीअ चिटसाली मां ॾिसी रहिया आहियो, तमामु ख़ूबसूरत 250-300 साल पुराणी, जेका उन वक़्तु बि असां ही तव्हां ॾिसंदो त अहिड़ी त पेंटिंग थियल आहे, अहिड़ी चिटसाली थियल आहे जेका ईअं ई महसूसु थींदी त ॼण हाणे जी थियल आहे। तमामु बहितरीनु कमु थियल हुयो, फ़न महारत उन दौर जे कारीगरनि जी। ऐं अली अकबर हीअ अंदरी गेट उन खां ॿाहिरि निकिरी रहियो आहे। हीअ दरगाह जो मक़बरो, पुराणो मक़बरो दरगाह हज़रत मखदूम सैदुम साणी जो। हीअ गेट उन वक़्तु बि इहा नंढी हूंदी हुई मक़बरे जी, ऐं प्लस में जेका ॿाहिरीं मेन गेट उहा बि बिल्कुलु नंढी हूंदी हुई। हीअ हिन वक़्तु ज़ियारत करे वापसि अची रहिया आहिनि ऐं वापसी में ही उन वक़्तु बि बोर्ड लॻल हुयो हज़रत सखी सैदुम साणीअ जो, ऐं ॿाहिरि अची इहा दुआ घुरी वई आहे। दुआ घुराइण लाइ साईं अली अकबर सां गॾु बीठो आहे फ़क़ीर रजिब सोलंगी। रजिब सोलंगी फ़क़ीर इहो पिणु ख़िदमतगार ऐं फ़क़ीर रहियो आहे दरगाह मखदूम सैदुम साणीअ जो। रजिब फ़क़ीर ऐं काफ़ी ख़िदमतगार रहियो आहे दरगाह जो। उन खां ख़ासि दुआ घुराई पई वञे। लाहौती हाशिम, साईं शमन सोलंगी, परवेज़ सोलंगी अवां जे साम्हूं ई नज़र अची रहिया आहिनि, ऐं साईं अली अकबर सोलंगी घोट। ऐं हीअ दुआ घुरी पई वञे, ऐं दुआ घुरण खां पोइ सर्किस जेको आहे उहो शहर तरफ़ रवानो थींदो। सर्किस खां पोइ जेको दुआ घुरण खां पोइ हाणे शहर ॾांहुं रवानो थींदो। हीउ पुराणो मक़बरो, हुन जे मथां कबूतर उहे बीठल मूंखे नज़र अची रहिया आहिनि। हाणे हीउ सर्किस रवानो थींदो शहर ॾांहुं। दरगाह खां रवानो थींदो सर्किस हाणे शहर ॾांहुं। त असां खे हाणे शहर जा मंदर ॾेखारण लाइ अॻिते हिन सर्किस सां गॾु हलंदासीं। पूरे जो नज़ारो हिकु भेरो ॿीहर ॿाहिरीं गेट, सर्किस घोट हुते अञा बीठल आहे ऐं अॻिते हली गाॾी में चढ़ंदो ऐं शहर ॾांहुं हीउ सर्किस रवानो थींदो।
दुकान ॾिसो उन वक़्तु जेके कुझु घटि तइदाद में दुकान हुया दरगाह जे ॿाहिरां लाहौती हाशिम दुकान मां ॾिसी रहिया आहियो। उन वक़्तु साल 1995 में महदूद यानी दुकान हुया दरगाह ते। हिन वक़्तु त तमामु वॾी मार्केट हुते बणिजी चुकी आहे। हीअ गाॾी में घोट वेहंदो हाणे सर्कस रवानो थींदो शहर जी पुराणी बाज़ार। फिदा हुसैन फ़कीर पंहिंजो ढोल वॼाईंदे कोड़ल फ़कीर पंहिंजी बीन वॼाईंदे ऐं ही शरनायत हिन जो नालो मूंखे न अची रहियो आहे। लाहौती हाशिम साईं शमन सोलंकी गॾु बीठल अव्हांखे नज़र ईंदे। ऐं नंढड़ा नंढड़ा ॿार हुन वक़्त जा जेके हिन वक़्तु त तमामु जवान थी चुका हूंदा, बल्कि 40 साल 45 सालनि जा थी चुका हूंदा, छो जो वीडियो पिणु 30 साल पुराणी आहे। 1995 हिन वक़्तु हले पियो साल 2025 यानी 30 साल। त 10 सालनि जा 40 सालनि जा थी चुका हूंदा ऐं 15 सालनि जा हींअर 45 सालनि जा थी चुका हूंदा इहे ॿार। ही दरगाह अंदरि कुझु मंदर मांखे ॾेखारे रहियो आहियां जेके रिकॉर्ड थियल आहिनि। दरगाह अंदरि ऐं सर्किस हाणे रवां दवा आहे पुराणी बाज़ार शहर नवगोठ जी बाज़ार ॾांहुं। हुन वक़्तु इहा पीली टैक्सी हुन में साईं सवार आहे ऐं हाणे शहर ॾांहुं सर्किस रवानो थी रहियो आहे ऐं जल्दी नवगोठ जी असुल पुराणी बाज़ार ॾांहुं हीउ सर्किस पहुचंदो, जंहिंमें पुराणी नवगोठ जी बाज़ार जा मंदर दुकान अव्हांखे सभु नज़र ईंदा। हीअ ॿाहिरीं जेका खॾ आहे उन खॾ खां ई वरी असां आगाज़ कयो आहे शहर ॾांहुं सर्किस। शहर ॾांहुं हलंदो हीउ मकान, ही शहर ॾांहुं सर्किस हाणे हली रहियो आहे। हाणे शहर में असां पहुची चुका आहियूं पुराणी बाज़ार नवगोठ जी। ही खॾ खां ईंदे सर्किस पुराणी बाज़ार ॾांहुं कुर्बान ऐं परवेज़ सोलंकी ही नची रहिया आहिनि। प्राइमरी स्कूल खां ही सर्किस अची रहियो आहे शहर ॾांहुं पुराणी बाज़ार। पुराणी बाज़ार ॾांहुं बिल्कुलु हींअर पहुची चुका आहियूं, जिते पुराणो यानी होटल मशहूरु होटल मोहम्मद कासिम माछी जो होटल ऐं इन सां गॾु जेके दुकान हुया हींअर उन्हनि जे वेझो सां पहुची चुका आहियूं। हिते ही विच जेका शहर जी पुराणी बाज़ार उन बाज़ार में हिन वक़्तु सर्किस हिते रुकियो आहे ऐं अव्हांखे ही दुकान ॾेखारे रहियो आहियां। ही दुकान होटल जे वेझो ही दुकान आहिनि। सर्किस में डांसर पंहिंजी परफॉर्म कंदे ही डॉक्टर अमीर ख़ासकेली अव्हां जे साम्हूं उहो घोर कंदे
सरगिस्ते डॉक्टर अमीर खासकेली। साईं शमन सोलंकी, परवेज सोलंकी ऐं इन थोड़ी ये माज़रत सां वीडियो जी थोड़ी क्वालिटी ख़राब आहे। ही कासिम मोहम्मद कासिम सोलंकी होटल वारो, उन जे होटल जे बिल्कुलु साम्हूं हीअ रिकॉर्डिंग थी रही आहे ऐं ही होटल हुन जो ही तव्हां ॾिठो हिन पासे खां ऐं तमामु भरियल बाज़ार हूंदी, तमामु वॾा दुकान हूंदा हुया उन वक़्तु। जेका मुख्य जेका बैठक हूंदी होटल वॾे में वॾी नवगोठ जी, उहा मोहम्मद कासिम सोलंकीअ जी हूंदी हुई, जिते वॾे तइदाद में माण्हू टीवी ॾिसणु ईंदा हुया, चांहि पीअण ईंदा हुया, गैदरिंग करणु ईंदा हुआ ऐं तमामु हिकिड़ी मशहूरु होटल हुई नवगोठ जी। इस साल 1995 जी रिकॉर्डिंग 95 में उरूज हुयो इन होटल जो। ही होटल जा मंज़र अवां ॾिसी रहिया आहियो। ही मोहम्मद कासिम सोलंकी होटल वारो नवगोठ जी। ये मेन बाज़ार साल 1995 मेन बाज़ार नवगोठ जी। ये मंज़र अवां ॾिसी रहिया आहियो। सरगस थी रहियो आहे त इहे मंज़र दुकाननि जा होटलुनि जा उहे पिणु नज़र अची रहिया आहिनि जेके अव्हांखे पंहिंजे चैनल मसूद मंगीअ जे प्लेटफॉर्म तां अव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। उमेदु आहे त अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी इहा मुंहिंजी वीडियो। अली गौहर सोलंकी, रसूल बख्श मीरभर घोर कर रहियो आहे, रसूल बख्श नारियाई घोर कर रहियो आहे। दिलावर ते दिलावर सोलंकी, परवेज सोलंकी गाड़ी में वेठल साईं अली अकबर सोलंकी घोट, ही तमामु ज़बरदस्त परफॉर्म कर रहिया आहिनि। साईं जा शायदि माइट आहिनि या दोस्त आहिनि, तमामु ज़बरदस्त परफॉर्म कर रहिया आहिनि डांस कंदे। कासिम माछीअ जे होटल जे बिल्कुलु आॾो ही पुराणा उहे मंज़र अॼु खां 30 साल नवगोठ जा जेके अव्हांखे पंहिंजे चैनल मसूद मंगी व्लॉग जे प्लेटफॉर्म तां अव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ऐं ही फ़क़ीर फिदा हुसैन मंगणहार जेको ढोलक वॼाए रहियो आहे। ही होटल जे साम्हूं बिल्कुलु ख़ादम लाखिर जो टेलर मास्टर जो दुकानु हुयो, गुलाम मुस्तफ़ा सियाल जो साम्हूं दुकानु हुयो ऐं ही साम्हूं हाजी बशीर मीरभर जो उन जो टेलर मास्टर जो ही दुकानु हुयो। उन खां थोरो अॻिते ईंदे ही अव्हांखे हींअर आज़म जो जेको स्टोर आहे उन जे आॾो ही दुकानु हुया ऐं अदो महबूब अली सियाल, महबूब अली सियाल उन वक़्तु उन जो दुकानु ऐं उन सां गॾोगॾु बख्शल सियाल जो दुकानु। ही साम्हूं साईं नज़ीर अहमद मीरभर जो इहो दुकानु ऐं उन खां वरी अॻिते जेके दुकान वेठल आहिनि 30 साल पुराणी जी हीअ वीडियो अव्हांखे ॾाढी दिलकश लॻंदी। अदो महबूब अली सियाल घोर करे रहियो आहे। सरगिस वारनि ते कोड़ल फ़क़ीर ऐं फिदा हुसैन फ़क़ीर परफॉर्म करे रहिया आहिनि पंहिंजी ढोलक नवाज़ी ऐं ही अली गौहर नारियाई अव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं ही ॾाढो राणो सियाल, राणो सियाल अदे महबूब जो पुटु उहो पिणु नज़र अची रहियो आहे। दुकान ते निसार मीरभर, निसार मीरभर, दिलावर सोलंकी, फ़क़ीर फिदा हुसैन, परवेज़ ऐं ही पुराणा माण्हू ऐं तमामु प्यारा मिठड़ा माण्हू नवगोठ शहर जा ऐं सोलंकी बिरादरीअ जा तमामु वॾी तइदाद में हिन सरगिस में शिरकत कयल जेके माण्हू उहे अव्हां ॾिसी रहिया आहियो। ही हिन वक़्तु ॾिसो त जिते आज़म लाखिर जो मेडिकल स्टोर जेका ट्रेकुंडी जो रस्तो आहे, हे उन रस्ते जे आॾो ही अव्हां मंदर उहे अव्हां ॾिसी रहिया आहियो। ही पुराणो दुकानु हेॾां ही कुर्बान खोखर जो हुयो, हाणे साईं नूर मोहम्मद ऐं हुन खां पोइ असांजो ऐं हिन हितां गॾोगॾु कुरैशी उन्हनि जो दुकानु ऐं खॿे पासे ॾांहुं ऐं साॼे पासे ॾांहुं
वरी जेके पुराणा एॾो सिकंदर अली नारियाई उन्हनि जो दुकानु, पर उन वक़्तु उताक हुई ही साले नारियाई परवेज़ ऐं कुर्बान सां गॾु वेठल, दिलावर पिणु उन सां गॾु। ही छोटो पीरज़ादो अवां जे साम्हूं मां ॾिसी रहिया आहियो, छोटो पीरज़ादो जेको होटल ते कमु कंदो हुयो, ऐं हे साईं शमन ऐं साईं शमन घोर कंदे, ऐं ही अवां ॾिसो त छोटो पीरज़ादो बि हिते अवां खे नज़र अची रहियो आहे। नवगोठ जी पुराणी बाज़ार, 30 साल पुराणी बाज़ार, अवां खे नवगढ़ जा पुराणा माण्हू पिणु इन में तमामु वॾे तइदाद में, जजत तइदाद में अवां खे नज़र अची रहिया आहिनि। ही कासिम जे होटल जे आॾो वरी वापसी आहे, ऐं वापसी हीअ सरगस पंहिंजे मंज़िल ॾांहुं हींअर रवंदा आहे। ऐं उन वक़्त जा ही मंज़र ऐं उन वक़्त जा ही माण्हू जेके अवां ॾिसी रहिया आहियो। नवगोठ शहर जी पुराणी बाज़ार ही प्राइमरी स्कूल जो टेलीफोन जो टावर, ही प्राइमरी स्कूल खां पहुता आहियूं, ऐं प्राइमरी स्कूल ते पहुचनि साईं कादर बख्श लाखियर ऐं सैयद ज़फ़र अली शाह। साईं कादर बख्श लाखियर ऐं सैयद ज़फ़र अली शाह घोर कंदे अवां खे नज़र अची रहिया आहिनि। साईं ज़फ़र अली शाह ऐं साईं कादर बख्श लाखियर प्राइमरी स्कूल खां घोर कंदे अवां खे नज़र अची रहिया आहिनि। तमामु बहितरीनु ऐं दिलकश ही वीडियो ऐं तमामु प्यारा माण्हू नवगढ़ जा जेके अवां ॾिसी रहिया आहियो। साईं कादर बख्श लाखियर इहे साम्हूं पुराणी बिल्डिंग गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नवगोठ जी, बिल्कुलु उन जे आॾो ई हीअ रिकॉर्ड। हीअ अव्हांखे वीडियो कीअं लॻी, उमेदु आहे त अव्हांखे पसंदि आई हूंदी। ही प्राइमरी स्कूल जो बोर्ड आहे लॻल नवगढ़ जो, उमेदु आहे अव्हांखे पसंदि आई हूंदी, ऐं मूंखे उमेदु आहे त अव्हां कमेंट ज़रूरु ॾींदव। मूंखे अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु रहंदो। मुंहिंजे चैनल खे लाइक कजो, शेयर कयो, ऐं अगरि सब्सक्राइब न थियल हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, त अहिड़ियूं नायाब वीडियो अव्हांखे ॾेखारींदो रहंदुसि इंशाअल्लाह ताला। वरी मुंहिंजी मुलाक़ात अव्हां सां ॿिए व्लॉग में थींदी। हीउ जेको व्लॉग आहे हीउ आयो साईं अली अकबर ख़ान सोलंकीअ जी जेका शादी हुई 1995 जी, उन जे जेको सरगस में मंदर हुया, हिकु डॉक्यूमेंट्री ॼण ठहियलु हुई नवगढ़ जी, जेका अव्हांखे ॾेखारी। उमेदु आहे त अव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी, ऐं पंहिंजे ख़्यालनि खां ज़रूरु मूंखे आगाह कजो। उन वक़्त ताईं अव्हांखे अव्हां सां ॾिसंदड़नि खां इजाज़त वठंदुसि, ऐं वरी नेक्स्ट व्लॉग में अव्हां सां गॾु हाज़िर थींदुसि। नेक्स्ट व्लॉग ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।